ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदालूं। खानपुर मार वेझो ज़रिया ज़मीन ते कब्ज़ो ऐं बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाज। ॻोठ मां लॾण ऐं पुठी जे फसल खे बाहि ॾेई साड़ण जो इल्ज़ाम। जी नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे खानपुर मार मां आगाही ॾियूं पिया त खानपुर मार वेझो ज़रिया ज़मीन ते कब्ज़ो ऐं बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाज। इन हवाले असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानपुर मार मां नवाब अली मीराणी। जी नवाब। जी खानपुर माल में ख़बर डालूं तो खानपुर माल में जो ॻोठ कालू मलिक जे रवासी ॿिनि भाइरनि मखणो मलिक दिलबर मलिक एजाज़ी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम मड़ियो आहे त बासर अली नवाज़ मलिक फोटो मलिक बीरबल मलिक अली मुराद मलिक राणो मलिक शहज़ादो बमरो ऐं एजाज़ बमरो ऐं ॿिनि असांजे ख़िलाफ़ ऋण ॿार ॾिनो आहे। हिननि वधीक इल्ज़ाम हयो त असांजो क़दीमी ॻोठ आहे जिते असीं 1982 खां वेठल आहियूं, जिते असांजी खाते वारी ज़मीन आहे। उन ज़मीन ते ॼाणल जवाबदार असांजी खाते वारी ऐं क़बूल ज़मीन 26 एकड़ ते कब्ज़ो करे वेठल आहिनि ऐं असांजी 5 एकड़ ते पोखियल फुट जे फसल खे पिणु बाहि ॾेई साड़े छॾियो आहे ऐं असांखे हिरासा करे ॻोठ मां लॾाइणु चाहिनि था ऐं मौत मार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त असीं मिसकिन आहियूं, जवाबदार बासर आहिनि, असांखे जवाबदार मां जान खे ख़तरो आहे। मुतासिर ॻोठनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब अली मीराणी, SJ न्यूज़, खानपुर महर।